वलवालिदैय रब्बिजअलनी मुक़ीमस्सलाते, या अल्लाह तू मुखे नमाजी बना। सुभान अल्लाह। वमिन ज़ुर्रियती, रुगो मुखे न पर मुझे औलाद वारन के भी नमाजी बना। रब्बना ग़फ़िरली, मुखे भी माफ कर। वलवालिदैय, रुगो मुखे न मुझे अब्बे अम्मा के भी माफ फरमा। अल्लाह ये कुछ तो जेरे पीव जे ला दुआ घुरजा, मरी वेला जे ला दुआ न घुरजा, मरी वञे पो दुआ न पढ़ जा न। अल्लाह ताला फरमाए तू जो पीव जिंदा तब दुआ घुरजे, जहान छड़ियो त माफ कर। आई रुगो पीवा न वालिल मुमिनीन, मुझा मौला जेको भी मुझे मोहम्मद करीम जो आशिक़े रसूल आ उन्हीं के भी माफ फरमा। तो मोमिन हुंदो या आशिक़े रसूल आ, मुझा दोस्त बेअदब गुस्ताख मोमिन न तो थी सके। वालिल मुमिनीन, या अल्लाह सभनी मोमिनन के माफ कजा। इनमें को कैद कोने त मोमिन जेरो हुजे या मोमिन गुजारे वियो हुजे। अल्लाह ताला से करे तो त मोमिन जिंदा तब उन जे ला दुआ कर, जे मोमिन जहान छड़ियो आ तब उन जे ला दुआ कर। यौम यक़ूमुल हिसाब, या अल्लाह उन्हीं दिहाड़े असा के माफ कजा जॾहिं क़यामत क़ाइम थींदी। इन्हनि मां सभिनि खां साबित थो थिए त दुआ घुरण ऐं दुआ करण पंहिंजे लाइ, परावनि जे लाइ, अज़ीज़नि जे लाइ, वालिदैन जे लाइ, सभ जे लाइ जाइज़ आहे। ऐं उन दुआ मां फ़ाइदो आहे। कहिड़ो फ़ाइदो? उन दुआ मां फ़ाइदो कहिड़ो? हिकिड़ी हदीस पाक आहे नबी करीम जी, त मोमिन जॾहिं क़ब्र में वेंदो आहे त क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो। सुभान अल्लाह। क़ब्रुल मुनाफ़िक़ि वल काफ़िरि हुफ़रतुम मिनन नीरान, मुनाफ़िक़ ऐं काफ़िर जी क़ब्र दोज़ख जे जहन्नम जे खॾुनि मंझां हिकिड़ी खॾ हूंदी आहे। हाणे मोमिन जे वक़्त में क़ब्र में वेंदो आहे त उन खां मलाइक पुछंदा मन रब्बुक, तुंहिंजो रब केरु? वमन नबियुक, तुंहिंजो नबी केरु? वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो? रब्बी अल्लाह, मुझो रब अल्लाह आहे, मुझो नबी मोहम्मद मुस्तफ़ा आहे, मुझो दीन इस्लाम आहे। पर जान कान छुटंदसि। मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल, हेॾे अखियूं मथे खण, ही जेको नूरानी चेहरे वारो शख़्स बीठो आहे इन जे बारे में छा चवंदो हुई? छा चवंदो ईअं न त छा थो चवी, हिन जे बारे में छा थो चवी न। मौजूदा ज़माने जी त सुवाल जवाब थींदो कोन, हमेशा गुज़िरियल ज़माने जो सवाल जवाब। निमाज़ पढ़ंदे रोज़ो रखंदे क़ब्र में पुछाणो थींदो। ईअं कोन थींदो हाणे निमाज़ पढ़ंदे तो मोला मोटड़ा वेठा त छॾ त सॼी क़ब्र में निमाज़ ॾिठो पढ़। अल्लाह त फरमाए हाणे या क़ब्र वारी निमाज़ तो कम न ॾींदी। पोइ ई ॻाल्हि ॿुधाए त पोइ ज़माने में छा कंदे त उन जे बारे में पुछा थी। मा कुल तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, महबूब करीम जे साम्हूं अचण खां पोइ ईअं इशारो करे त हिन जे बारे में छा चवंदो हुए। इंशाअल्लाह सुन्नत जमात जो बेड़ो तरीक़ो ओ त चवंदो मां त चवंदो हुउसि त मरां क़ब्र में वञा, रसूलुल्लाह जो दीदार थींदो। हिते दुनिया में नथो थिए, उते त पक थींदो। ऐं उते त ईअं चवंदुसि त हीउ उहो जवान आहे जेको क़यामत में असांखे छॾाईंदो। उहा हस्ती आहे जेको असांजी शफ़ाअत फरमाईंदो। ही उहो नबी आहे जंहिंमें असांखे उमेद ऐं आसरो आहे, सहारो आहे। ही त उहो नबी आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो अक़ीदो हो त मुंहिंजे लाइ हाज़िर बि आहे त नाज़िर बि आहे। ही उहो नबी आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो अक़ीदो आहे त हे अल्लाह जो नूर आहे, नूरुन अला नूर आहे। मां त ईअं चवंदुसि त इहो अल्लाह जो नबी आहे जंहिंखे ख़ुदा ताला बा अख़्तियार बनाए मोकिलियो आहे। हिन नबी लाइ तव्हां चवंदोसि त हिन जहिड़ो दुनिया में न को ॼाओ आहे न को ॼमंदो, न को आयो आहे न को ईंदो।
ये पांजी जात में पांजे सिफात में बेमिसला बेमिसाला मां तहन जेला ये चवंदो होसे बस भला चंदा देर ना है तो जेला अग में जन्नत जो दरवाजो खोले ॾेखारियो जन्नत जो दर खुलंदो चवंदो ॾिस बाहि के थी बे के साड़े केड़ी खतरनाक सूरत आ सही जवाब न दी हा त इयो ठिकाणो हुई पर उनखे बंद करे वरी हाणे जन्नत जो दरवाजो खोले चवंदा हाणे इहा तो जो घर आ आई ये कोन चवंदा नुम कनौमतिल उरूस ये सुम आराम सां सुम जे शादी जी रात घोट ऐं कुंवार सुम्हंदा उनके केर कौन जागाईंदो आ जागाईंदो हो जेको मन कान अहब्बुल खल्क इलैहिमा उनन जो वद खान वद प्यारो हुंदो बियो के को जागाईंदो ही कोन ताजे करे तो जे ला ये शादी जी रात आ उर्स जी रात आ उर्स उनी मा वरतला त तो जे जो उर्स जी रात आ खुशी जी रात आ आराम जी रात आ आराम कर त मुजा प्यारा भा मुसलमान अजीज उनी सवाल जवाब खां पो उनके अल्लाह ताला जे तरफ खां जन्नत मिलंदी पर जन्नत जा तबका जन्नत जा दर्जा हुजूर फरमाता जन्नत के 100 दर्जो आ 1 2 3 4 5 ये 100 दर्जा पाण फरमाता एकड़े दर्जे का बे दर्जे तई एतरो मुफासलो आ जेतरो जमीन का आसमान 500 साल जो वरी बे दर्जे का 3 दर्जे तई विच जो मुफासलो इयो भी 500 साल वरी 3 दर्जे का 4थे दर्जे तई इयो भी 500 साल वरी 4थे का 5 दर्जे तई 500 साल ये 100 दर्जा आहिनि पर हाणे हिकड़े शख्स जो इस्तेहकाक हक डिग्री हुनजी मिसाल जन्नत में कब्र में वञण खां पोइ ॿियो दर्जो आ या टियों दर्जो आ या चौथो दर्जो जहिड़ा अमल हूंदा ओड़ा हुनखे दबको मिलंदो न सही हिकिड़ो या ॿियो या टियों चौथे ते हूंदो 5 ते हूंदो 6 ते हूंदो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कुछ सालन खां बाद कुछ अरसे खां बाद कुछ मुद्दत खां बाद हुनखे वेठे वेठे 5 दर्जे मां तरक्की थी 6 दर्जे ॾे हलियो वञे 6 वारो 7 ॾे हलियो वेंदो 10 वारो 20 ॾे हलियो वेंदो 20 वारो 30 ॾे हलियो वेंदो वो खुद अर्ज़ कंदो या अल्लाह मुंहिंजो त जेको हक़ हुयो उहो मूंखे तो ॾिनो हे वेठे वेठे मुंहिंजी तरक्की कीअं थी मूं त न कब्र में नमाज पढ़ी न हज कयो न रोज़ा रखिया न ज़कात ॾिनी हे वेठे वेठे तरक्की कीअं थी वई अल्लाह ताला जल्ल जलालु व मन वालू न के इरशाद फरमाइंदो बे इस्तिगफार अहलिका व अहबाबिका तुजा मित्र माइट बच्चा औलाद मुरीद खादम दोस्त मोतकद तुझे लाइ जेके मगफरत जो दुआऊं ज़मीन ते दुनिया में घुरंदा तू त कब्र में हलियो वये हुए पर तुझे मरण खां बाद में तुझा माइट जेके दुआऊं घुरंदा उन्हनि जे सदके मूं तुंहिंजे दरजात में तरक्की कई जेकॾहिं साले हूंदो ऐं जन्नती हूंदो त पोयरनि मिटनि माइटनि जे फातिहा सां कुलखानी सां क़ुरान पाक पढ़ण सां दुआ करण सां हुन जे दरजात में तरक्की थींदी पर जे गुनाहगार हूंदो हुनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कब्र जे अंदर गुनाहनि में वेंदा जे मुंहिंजे हबीब फरमायो आहे उम्मती मरहूमा मां मुहम्मद करीम जी उम्मत बख्शला सुभान अल्लाह पाण फरमाता उम्मती मरहूमा मुझी उम्मत ते अल्लाह जो रहम कयला मुझी उम्मत बख्शला इज़ा दुफिनु फिल क़ुबूर फबिल इस्यान जने उनके अजीज करीब मित्र माइट कब्र में दफन कदा त पाण सां गुनाह खणी वेंदा सुभान अल्लाह
नमाज कान पढ़ी हुंदई, सुस्ती कई हुंदई, ज़कात अदा न कई हुंदई, सुस्ती कई हुंदई, दौलत जो हुंदे हज अदा न कयो हुंदई, सुस्ती कई हुंदई, हुकूक वालिदैन जा अदा न कया हुंदई, पाड़े ओड़े जा हक़ अदा न कया हुंदई, उहे गुनाह पाण सां खणी वेंदो। पाण फरमाइनि था मुंहिंजो उम्मती जॾहिं क़ब्र में वेंदो पाण सां गुनाह खणी वेंदो जेके दुनिया में हुन गुनाह कया हूंदा। पर जॾहिं वैज़ा उख़रिजू मिनल क़ुबूर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं खे क़ब्रुनि मां उथारियो वेंदो त हुननि जो हिकिड़ो बि गुनाह न हूंदो। क़ब्र में वया त गुनाह खणी विया, क़ब्र मां निकिरंदा क़यामत जे ॾिहाड़े त गुनाह। साहबा पुछो या रसूल अल्लाह छाजे करे, कहिड़े सबब जे करे? गुनाह त साण हुया, उहे क़ब्र में हुन सां गॾु दफ़न थी विया, हाणे पाण उथनि त क़यामत में गुनाहनि सां उथनि न। अवां फरमायो था त क़यामत में उथारिया वेंदा त गुनाह न हूंदो। छाजे करे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साॻी इहा ॻाल्हि फरमा पे इस्तिग़फ़ार वलदिक तुझो पुत्र तुझो भाउ तुझो दोस्त तुझा मिट तुझा माइट तुझे लाइ जेके मग़फ़रत जूं दुआऊं घुरंदा हा, या अल्लाह हिन जा गुनाह माफ़ कर, या अल्लाह हिन जा दर्जा बुलंद कर, या अल्लाह हिन जी क़ब्र खे हुज़ूर जे नूर सां भरपूर फरमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां पंहिंजे बाननि जी दुआ क़बूल करे हुन जा गुनाह बख़्शे छॾींदो आहियां। हाणे ॿई ॻाल्हियूं थियूं। जेकॾहिं गुनाहगार आहे त बि दुआ सां फ़ाइदो आहे, जे सालिह आहे त बि दुआ मां फ़ाइदो आहे। गुनाहगार खे इहो फ़ाइदो आहे त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू हुन जा क़ब्र में दुआउनि जे सदके गुनाह बख़्शींदो। जे अल्लाह जो वली आहे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी जहिड़ो मुर्शिद आहे त उन जा वरी दर्जा ख़ुदा बुलंद फरमाए छॾींदो। ऐं ॿई पासा फ़ाइदो आहे। जेको गुनाहनि में क़तल हूंदो उनखे जॾहिं माफ़ी मिलंदी त हुनजी दिलि ख़ुशि थींदी, चवंदो अलाह करे अरे पुटड़ा तो मुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे, अदा भाउ तो मुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे, ओड़े पाड़े वारा तो मुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे, तुंहिंजी दुआ मुंहिंजो बेड़ो तारे छॾियो आहे, मुंहिंजी क़ब्र जो अज़ाब माफ़ थी वियो आहे। आउं बि तोखे दुआ कयां थो अलाह करे तूं ख़ुशि हुजे। बाक़ी अल्लाह जो सालिह बानो जॾहिं हुन जा दर्जा बुलंद थींदा त उहो पंहिंजे मुरीदनि खे हूअं ई यादि कंदो। असां सुन्नी त इहो ई था चऊं न, मुर्शिदनि असांखे यादि करे छॾियो, असांजे लाइ ख़ुशि थी विया, असांजे लाइ दुआ फरमायूं त तव्हां असांजे दर्जात जे तरक़ी जो सबबु बणिया आहियो, असांजे दर्जात जे बुलंदी जो सबबु बणिया आहियो। अल्लाह ताला तव्हांजा बि दर्जा बुलंद फरमाए। यकीनन अल्लाह जे वलीअनि जी दुआ क़बूल आहे। हाणे तव्हां खां मां पुछां थो त सुन्नत जमात जे इन अक़ीदे मां फ़ाइदो आहे या नुक़सान? गुनाह कहिड़ो थियो, ॾोह कहिड़ो थियो? आख़िर जेकॾहिं असां कंहिंजे लाइ दुआ घुरऊं था त दुआ घुरण में गुनाह कहिड़ो? हाणे रहियो सुवाल इहो त ठीकु आहे, हम मानते हैं दुआ तो जायज़ है, लेकिन तुम्हें देगे पकाते हो, 11वीं के नाम की खूब खाते हो, दम दम के खाते दम दबते वाह, ये तुम्हारा खाना पीना ये कहां से साबित है? बेटा काना नक के हितां वठिजे हथ के फेराए हेड़ वठणो, बेटा नाजायज़ करणो आहे। पर इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत वटि दलाइलनि जा ढेर सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह लंबियूं आयतूं ड्रिगियूं आयतूं कोन थो पढ़ा ऐं आयतूं उहे थो पढ़ा जेके तक़रीबन तव्हांखे बि यादि हुजनि।
कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए तो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। नंढियूं नंढियूं सूरतूं याद होंदियूं न तो कोशिश कयो याद कयो। सुभान अल्लाह। हुजूर फरमाइन था जंहिं सीने में कुरान शरीफ जी हिकड़ी भी सूरत या आयत नाहे वो सीनो नाहे वो बर्बाद घर ये घर हुजे पर फिटल हुजे उनमें विछू नाग बलाऊं कंद किचरो हुजे बर्बाद घर जे मिसला वो सीनो जंहिं सीने में कुरान नाहे जंहिं सीने में थोरो या घणो कुरान आ वो आबाद घर जे मिसल। सुभान अल्लाह। कुरान पाक याद कयो सूरत फातिहा याद कयो कुरान शरीफ जे पोएं सिपारे जूं छोटू आयतूं अलम तर खां वठी करे हेठ कम अज कम 10 को सूरतूं याद कयो। ये तव्हां खे फ़ाइदो ॾींदियूं निमाज़ में भी फ़ाइदो ॾींदियूं सवाब भी थींदो ऐं इंशाअल्लाह ताला बरकत ही बरकत थी पवंदी। अल्लाह ताला फरमाए तो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह। सुभान अल्लाह। मिस्काल हिकिड़ो अहिड़ो वज़न आहे जेको बज़ाहिर ताराज़ी में तोड़जे ई नथो सघे सफ़ा ज़रड़े जे बराबर वाला सफ़ा हल्को मिसाल अमां ॾिठो हूंदो न त छत में घर में सोराख हूंदो आहे पोइ सोराख मञा उस ईंदी इंडिया ऐं उन अस में नंढड़ा ज़रड़ा ओॾा मंदा ॾिठा अथव उन रोशनी में नंढड़ा समय हज़ारे हूंदा हितां खां वठी छेड़े खां ताईं ज़मीन ताईं जेसि ताईं उहा उस हूंदी न उन में समय हज़ारे लखे ज़रड़ा हूंदा। अल्लाह ताला फरमाए थो इन ज़रड़े जेतिरी बि जेकॾहिं को नेकी कंदो त मां उनखे बदिलो ॾींदो आहियां। सुभान अल्लाह। खैर जो कम हुजे नेकी जो कम हुजे फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह मिस्काल जे बराबर ज़रड़े जेतिरी भी जेकॾहिं कंहिं नेकी कई नेकीअ जो कम कयो त यरह यानी रआ यराहो उनखे ज़रूर ॾिसंदो। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह पर जे इन ज़रड़े जेतिरी बुराई कंदो त उन जो भी उनके एवज़ मिलंदो। अल्लाह ताला फरमाए तो मां कंहिंजी नेकी ज़ाया कोन कंदो आहियां थोड़ी भी नेकी आ कंहिंखे पानी जो गिलास पियारियो इहा बि नेकी आहे। हिकिड़ो सहाबी आहे रसूलुल्लाह जो जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। छा नालो आहे? असल में यहूदन जो आलिम हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुन ज़ियारत कान कई पाण हिजरत फरमाए जे जो मदीने में आया हिनखे ख़बर पई आलिम माण्हू जी वञी मुलाक़ात कया ऐं पुछां सवाल जवाब कया त उहो नबी जो आसमानी किताबनि में ज़िक्र आहे ही उहो आया को ॿियो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जो पांजो बयान आ टे सवाल मां दिल में सोचे खणी आयो ही भी सवाल कंदुस ही भी सवाल कंदुस ही भी सवाल कंदुस पर चवे तो जीअं जो मां रसूलुल्लाह जी दरबार में आयो खुदा जो कसम आ हुजूर जो चेहरो ॾिठो चेहरे ॾिसण खां पोइ मूंखे यकीन थियो त हे सचो अल्लाह जो नबी आहे। या रसूल हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जे चवण मूंखे यकीन थियो त ही चेहरो कूड़े जो न आहे।
ही चेहरो पाण सिंधी में भी चवंदा आहियूं न त बूथ ॾिसी कंहिंखां सवाल कजे मोह ॾिसी मोहांडो ॾिसी कंहिंखां सवाल कजे छो त इंसान जो जेको फेस आहे न चेहरो इहो ख़ुदि ब ख़ुदि ॿुधाईंदो आहे माण्हू परखण वारो परखी वेंदो आहे कौन देता है देने को चाहिए कौन देता है देने को चाहिए कौन देता है देने को चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी देने वाला है सच्चा हमारा नबी सबसे आला आला हमारा नबी। हजरत अब्दुल्ला बिन सलाम फरमायो जॾहिं मूं नबी पाक जो चेहरो शरीफ ॾिठो त मूंखे यकीन थियो त हे कज़ाब जो हे कूड़े जो चेहरो न आहे ही पक यकीनन अल्लाह जो सचो नबी आहे पर वधीक इत्मीनान ख़ातिर वेही टे सवाल कया पाण टिनी सवालनि जा जवाब ॾिनो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम जो चवणा त मूंखे यकीन हो त इहे टे जवाब नबी खां सवा वधीक ॿियो को ॾेई नथो सघे सुभान अल्लाह इन्हनि टिनि सवालनि जी ख़बर सिर्फ़ नबीअ खे हूंदी आहे ॿिए खे ख़बर न हूंदी आहे टई सवालनि जा जवाब ॾिना मूंखे इत्मीनान थियो मां कलमो पढ़ियो हाणे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खां मूं जेके सवाल कया उन सवालनि खां पोइ पहिरीं हदीस हुज़ूर जी मूं ॿुधी सा ही आहे जागो था पहली मुलाकात थी मूं सवाल कया मूंखे जवाब ॾिनो सवाल जो जवाब मुंहिंजे ख्वाहिश मुताबिक़ ॾिनो पर पंहिंजे ख्वाहिश सां हुज़ूर जेका हदीस बयान कई सा मूंखे कन में यादि आहे तव्हांखे ॿुधायां अल्लाह जे हबीब फरमायो अतिइमुत तआम वफ़शुस सलाम सुभान अल्लाह ऐ अब्दुल्ला बिन सलाम मुझो उम्मती ऐ मुसलमान थियो मुझे दीन में दाखिल थियो तोखे नसीहत कया तो पहिरीं नसीहत आहे अतिइमुत तआम माण्हुनि खे टुकुर खाराईंदा कयो वफ़शुस सलाम ऐं सलाम खे फैलायो जेको मुसलमान सुञाणी चाहे न सुञाणी हुनखे जॾहिं अस्सलामु अलैकुम नंढो हुजे वॾो हुजे अमीर हुजे ग़रीब हुजे सलाम कसरत सां कंदा कयो बाबू फरमाइनि था ब मुसलमान जॾहिं पाण में मिलंदा ऐं ॿिन्हीअ खां अव्वल जेको अस्सलामु अलैकुम चवंदो जन्नत में भी अव्वल उहो वेंदो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम तो चयो त सभ खां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी ॿुधम त अतिइमुत तआम मानी खारायो तंहिंजी माना खाराइण पीआरण एॾो अहम आहे जो ख़ुदा जे हबीब करीम ताक़ीद सां उन नए मुसलमान सहाबी खे हज़रत अब्दुल्ला बिन सलाम खे फरमायो त ख़ल्क़ ख़ुदा खे खाराईंदा कयो असीं बि त यारी खाराईंदा आहियूं ऐं इन खाराइण में जेकॾहिं सवाब न हुजे त नबी से छो चवे अतिइमुत तआम महबूबन करीमन छो फरमायो त खारायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असीं जेकॾहिं को खाधे पीते जी शइ ॾींदा आहियूं इन्ही जे करे हो त दुआ हुई जेका तव्हां ॿुधी त नबी पाक फरमायो ऐं क़ुर फरमायो दुआ जे लाइ पर खाधे पीते वारी शइ जे लाइ बि ख़ुदा जे हबीब करीम फरमायो आहे त ख़ल्क़ ख़ुदा खे खाराईंदा कयो सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैहि या तव्हांखे कोन
खारायो था हाणे खाराईंदो त पोइ ईअं था तॾहिं त आस्ते ॻाल्हाईंदा अॻ में खारायो ॻोठ में चवंदा पेट में लुल त ॻोठ में हुल लोलो हूंदो ई कोन पहुतो ज़ोर सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इनमां साबित छो त दुआ इहा भी अल्लाह पाक जे तरफ खां इबादत में शामिल आहे। ताम कंहिंखे खाराइण इहो भी इबादत में शामिल आहे। चओ इबादत में शामिल आहे। कंहिंखे खाराइजे कंहिंखे पीआरजे इहो क़ैद कोन्हे त ग़रीब खे खारायो मिस्कीन खे खारायो बुखे खे खारायो कंहिंखे भी खारायो। तव्हां जेकॾहिं कंहिं ग़रीब खे खारायो था त बि तव्हांखे सवाब मिलंदो पर जेकॾहिं तव्हां कंहिं अमीर खे खारायो था त बि तव्हांखे खाधा खाराइण जो नियत मुताबिक़ सवाब ज़रूर मिलंदो। अल्हम्दुलिल्लाह असां वटि को क़ैद कोन हूंदो आहे। यारी शरीफ जॾहिं कंदा आहियूं ऐं यारी पाक जो ताम तयारु कंदा आहियूं ईअं कोन हूंदो आहे त फलाणा माण्हू अचनि फलाणा न अचनि जेके बि अचनि अमीर अचनि ग़रीब अचनि सभई शरीक थियनि ऐं सभई खाइनि ऐं इन ताम जो सवाब अव्हांखे अञा ॿियो वाज़िह तौरु हदीस पाक मां बि ॿुधायां। दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हजरत साद सहाबिया नबी पाक जी दरबार में आयो कद मातक उम्मी या रसूल अल्लाह ऐ अल्लाह जा नबी मुंहिंजी अम्मड़ गुज़ारे वैया पुत्र जी छाप दी जेके भला मुंहिंजी मां ओचितो गुज़ारे वई। मूंखे यकीन आहे जेकॾहिं मुंहिंजे अम्मड़ खे मौत मोहलत ॾे हा कुझु टाइम बीमार रहे हा ऐं मां मुंहिंजी महसूस करे हा त मां हाणे मरण वारी आहियां त ज़रूर मुंहिंजी अम्मड़ मूंखे का वसीयत करे पुट मुंहिंजे मरण खां पोइ ही कजां पर मुंहिंजे अम्मा खे मौत मोहलत न ॾिनी अचानक गुज़ारे वई हाणे अचानक गुज़ारे वई आहे त मूंखे एहसास आहे त मुंहिंजी मां हुई जेकॾहिं मां अम्मड़ जे मरण खां बाद को ख़ैर ख़ैरात कयां अव्हां मूंखे ॿुधायो त मुंहिंजे अम्मड़ खे सवाब पहुचे त ख़र्च बि कयां जे भला न पहुचे त पोइ बस करे वेही रहां। हुज़ूर फरमाइनि था ख़र्च कर मां ज़ामिन वेठो आहियां। या रसूल अल्लाह छा कयां पाण फरमाए जो कुछ भी तो के अल्लाह तौफीक दे हो कर के क़िबला मशवरो ॾियो पाण फरमाए अहब्बुल अअमाल इल्लल्लाह अदवमुहा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के ओहो अमल वधीक पसंद आ जेको घणे ताईं हले सुभान अल्लाह। मुझो तो के मशवरो इहो आहे त मदीने शरीफ में पाणीअ जी किल्लत आहे पंहिंजे वालिदा जे नियत खूह खणाए खूह अल्लाह जे राह में वक़फ़ करे छॾ ऐं पंहिंजे माउ जी नियत कर। हुन साहबी समूरे खूह खणाए तयारु कयो पहाड़ी इलाइक़ो आहे काफ़ी मुद्दत खां पोइ खूह तयारु थियो ख़र्च बि तमामु घणो आयो रसूलुल्लाह खे वठी आयो क़िबला खूह तयारु आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खूह जे मथां अची बीठा पाण फरमायो पाणीअ जो डोल कढो पाणीअ जो डोल ॿाहिरि कढियो वियो आहे या बाल्टी आहे या दिलो आहे पाणी जो ॿाहिरि कढी नबी पाक अलैहिस्सलाम पाण बि वापरायो सहाबा खे बि वापराइण जी पाण हुकुम फरमायो। उन खां पोइ नबी पाक फरमायो साद छा ख़्याल आहे कि क़िबला मुंहिंजो ख़्याल आहे हाज़ल बीर ले उम्मे सादिन मां हिन जे मथां नालो थो रखणु चाहियां पाण फरमायो कहिड़ो नालो कि हे खूह साद जी माउ जो
कंहिंजी माउ जो आहे माउ जेरी आहे मरी वई आहे सभई ॻाल्हायो तव्हां त जेरा हो अला करे ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो साध जी माउ जेरी गुज़ारे वई मरी वियल जे लाइ मुए जो नालो खूह ते असांखे ताना हणंदा पीर मरी विया तव्हांजा मुर्शिद मरी विया हाणे मोहन जा नाला ओ बेवकूफ़ न अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा अहले सुन्नत जे अक़ाइद जो अक़ीदो आहे किताबनि में लिखियो पियो आहे त औलिया अल्लाह मरदा नाहिन हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि औलिया अल्लाह नकल मकानी कंदा आहिनि नकल मकानी हिकिड़ी जाइ खां ॿिए पासे वेंदा आहिनि मुआ तव्हांजा हूंदा मरा मरदूद न का फातिहा न का दरूद असांजा मुआ न आहिनि असांजा जेरा तॾहिं तव्हांजा पीर मुआ त तव्हांजी जमात बि मुर्दा असांजो मुर्शिद बि ज़िंदा त असांजी जमात बि ज़िंदा इनमा साबित छो त सहाबी रसूलुल्लाह जे मौजूदगी में हुजूर जे साम्हूं वेही फरमाए तो त हाज़ल बीर ने उम्मे साद हे खूह साद जी माउ जो आहे इनमा साबित छो त जेको माण्हू जहान छॾे वञे मुर्दो हुजे हिन दुनिया मां मुरहलत करे वञे उन जे नाले ईसाले सवाब वारी शइ करण ऐं उन जो नालो रखण सुन्नत मुस्तफ़ा आहे इन जे करे जो हुजूर इन्हीअ खे बरक़रार रखियो इनकार न कयो पाण फरमाया त नाजाइज़ आहे न ईअं चवनि हा त पोइ ग़लति हो साद चयो हुजूर बरक़रार रखियो ऐं मथां फरमाइनि था साद तो माउ जे नाले खूह कयो आहे मां मोहम्मद करीम तोखे ॿुधायां थो हे खूह जेसीं ताईं हूंदो तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो सुभान अल्लाह ये ना तो अज मिला दो ना पर जैसे नहीं खून आई उन खूह मा पानी रुगो मिस्कीन तो कोन पियंदा अमीर भी पियंदा पानी अमीरन के खपे अमीरन जो पेट भरयल अमीरन के खपे असा का वधीक उजारा वडो माण्हू जेतिरो हूंदो न पाण कचहरी में वेंदासीं पाणी अवल खां आख़िर ते हो 2-3 शीशू पई वेंदा ओ मुझा दोस्त अजीज मुझा भा अजीज इनमा साबित थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम मुजादा खाधे पीते जूं शयूं भी पांजे वफात याफ्ता अजीजन जे नाले कयूं जंहिंमां सवाब मिलियो हाणे इहो ते मज़मून खे ते पूरो था कयूं इन्ही खे ते बंद था कयूं हाणे वरी ॿिए कंहिं सिलसिले में ॻाल्हाइणो आहे त जेकॾहिं को माण्हू जहान छॾे वञे उन जे लाइ दुआ बि फायदे वारी या ताम ॾियण भी फायदे वारो समझो बाबा न ये ॿई शयूं साबित थियूं असां इन जे करे पंहिंजे बुज़ुर्गनि जे लाइ ईसाले सवाब जे लाइ ताम बि कंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु दुआ बि कंदा आहियूं 11 शरीफ़ खे असां ईसाले सवाब इन जे करे चवंदा आहियूं जो 11 तारीख़ जी राति माना मिसाल ॾींहं जो 10 तारीख़ हुई मथां 11 जी राति आई त उन राति में हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन दुनिया मां विसाल फरमायो आयो उहा गौसे पाक जी विसाल जी रात आहे छा जी बाबा ॾाढे ॻाल्हायो असीं चाहींदा आहियूं त जंहिं ॾिहाड़े असांजे मुर्शिद दुनिया खे अलविदा कई आहे उन ॾिहाड़े असां तोहफ़ो मोकिलियो हिकिड़ो तोहफ़ो ईअं तूं कंहिं दोस्त खे मिठाई खाराए छॾ मिसाल सुबुह मिठाई जो किलो वठी कंहिंजे घर मोकिल ठीकु आहे चवंदो आहे शुक्रियो पर हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे जो ईद जे ॾिहाड़े मोकिल इन ॿिन्ही मां यादि कहिड़ो रहंदो तव्हां न को वठो न को ॾियो ॻाल्हायो जो कोन था भला छो जेका तोखे सुभाणे थो मोकिले उहा यादि थो कोन्हे इन जे करे त ख़ुशी वारे ॾिहाड़े वारो तोहफ़ो वधीक इंसान खे यादि
कंहिंखे पुटु ॼमंदो माण्हू हुन ॾे तोहफ़ो मोकिले, को इलेक्शन में खटे हुन ॾे तोहफ़ो मोकिले, कंहिंखे डिग्री मिले, कंहिंखे नौकरी मिले, बाबा तोखे नौकरी मिली आहे तोखे मिठाई थो खारायां, ईअं आहे न त इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जो जंहिं ॾींहुं न इंसान खे ख़ुशी हूंदी आहे उन ख़ुशी वारे ॾियारे तोहफ़ो उनखे यादि रहंदो। हाणे गौस पाक जी वफ़ात थी, इहा कहिड़ी ख़ुशी आहे? इंसान जिस्म साह थो निकिरे, गुज़ारे थो वञे, उहा कहिड़ी ख़ुशी आहे जो असां उन ॾींहुं मोकिलियूं? न, इहो तुंहिंजी असांजी सोच ग़लति आहे।